The Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. बिजली की कीमत यहाँ पर थर में जो पैदा होगी या थर के कोयले से पैदा होगी वो 10 रुपये यूनिट तक होगी, जो कि अगर आप देखें तो एक बहुत ही, मैं समझता हूँ कि हर लिहाज से एक बहुत कंपेटिटिव प्राइस है। इसलिए आज बिजली जो है वो 34 रुपये से स्टार्ट होकर कहीं अगर LNG की प्राइस है तो वो 24 रुपये पे है, एंड सो एंड सो फोर्थ। कोयले पर चलने वाले पाकिस्तान के अंदर जो इस वक्त लगे हुए 4000 मेगावाट थर में जो कैपेसिटी लगी है, उसके अलावा 4000 मेगावाट कोयले की बुनियाद पर ये मंसूबे लगे हुए हैं। उनको अगर हम अल्टीमेटली 100% अगर हम रिप्लेस कर लें थर कोल के साथ तो दिस विल बी अ गेम चेंजर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ थर कोल ब्लॉक 2 में 330 मेगावाट जे बिजली घर जो इफ्तिताह करे छॾियो। शहबाज शरीफ चयो आहे त थर जे कोयले वारी बिजली 37 रुपयनि बदिरां 10 रुपया फी यूनिट ठहे थी। मुल्क जा समूरा पावर प्लांट थर जे कोयले ते हलायूं त मुल्क में इनकलाब अची वेंदो। थर जो कोयलो इस्तेमाल करण सां पाकिस्तान जा अरबें डॉलर्स बची पवंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ थर जे हिक ॾींहं वारी यात्रा ते इस्लामकोट जे शहीद माई बख्तावर एयरपोर्ट पहुतो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि वज़ीर आज़म जी आजियां कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ थरकोल में डंपर ड्राइवर तौर कम कंदड़ औरतुनि सां मुलाक़ात बि कई। हमें आपकी मदद की ज़रूरत होगा, आपके साथ की ज़रूरत होगा कि हम चाहते हैं कि शहबाज स्पीड से ये काम चले। तो अगर हमने शहबाज स्पीड से ये काम चलाना है तो आपके साथ मैं जानता हूं कि हम दिन रात अगर मेहनत करते हैं तो एनर्जी सेक्टर में सिर्फ आप 1 साल के अंदर ही अंदर एक ग्रीन इनकलाब लेकर आ सकते हो पाकिस्तान में। कभी कभार वफाकी ब्यूरोक्रेसी और सूबाई ब्यूरोक्रेसी का आपस के एक झगड़ा होता है और उसका मसला ये है कि हमारे ये प्रोजेक्ट्स रुक जाते हैं। तो हम चाहते हैं कि आपका एक्सपीरियंस का, आपका क़ियादत का फ़ायदा उठाते हुए अगर आप इसके लिए एक वर्किंग ग्रुप बना सकते हैं, एक टीम बना सकते हैं, इंशाल्लाह ताला हम दिन रात मेहनत करने के लिए तैयार है। वफ़ाक ऐं सूबाई ब्यूरोक्रेसी जे झेड़नि सबब मनसूबा लेट थी वञनि था। मनसूबा तकड़ा मुकमल करण लाइ वफ़ाक ऐं सिंध जो हिकु गॾियल वर्किंग ग्रुप जोड़ियो वञे। असां चाहियूं था त थर में बि शहबाज स्पीड सां कमु थिए। बिलावल भुट्टो ज़रदारी जो थरकोल पावर प्लांट जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। बिलावल चयो त थर जे कोयले ते फैसलाबाद जूं इंडस्ट्रीज़ हली रहियूं आहिनि। थर जो कोयलो सॼे पाकिस्तान खे तब्दील करे सघे थो। थरकोल मनसूबनि सां ग्रीन इनकलाब आणे सघूं था। प्राइवेट सेक्टर सां गॾिजी असां सोलर पैनल खड़ा करे सघूं था। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में अञा बि पाणी बीठल आहे। ॿोॾि मुतासिरनि जी बहाली वज़ीर आज़म ऐं असांजी गॾियल ज़िम्मेवारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान थर जो दौरो करे हा त हिन वक़्तु पाकिस्तान खे 10,000 मेगावाट बिजली हासिल हुजे हा। इमरान ख़ान दावत बावजूदि थर अचणु पसंदि न कयो। सिंध वटि पाकिस्तान जे तवानाई जे मसइलनि जो हल मौजूदु आहे। थर कोल पावर प्लांट जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त थर कोल पाकिस्तान जी मईशत जे लाइ गेम चेंजर आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त वज़ीर आज़म थर वासियुनि जे लाइ 300 यूनिट्स ताईं मुफ़्त बिजली फ़राहम करण जो ऐलान करे। थर कोल जे मनसूबनि में मक़ामी माण्हुनि जो रोज़गार यकीनी बणायो वञे। रावलपिंडी जी अदालत वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह खे गिरफ़्तार करण जा ॿीहर हुकुम जारी करे छॾिया। राणा सनाउल्लाह खे तौहीन अदालत केस में रूपोश करार ॾियण वारी दरख़्वास्त रद्द। अदालत तरफ़ां एंटी करप्शन पंजाब खे राणा सनाउल्लाह जी गिरफ़्तारी जे लाइ कोशिशूं जारी करण जो हुकुम। मॉडल ट्रायल कोर्ट जे जज ग़ुलाम अकबर घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जा ज़मानत न थियण जोगा वारंट्स जारी कया हुआ।
वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी गिरफ़्तारी जे लाइ एंटी करप्शन पंजाब जी टीम ॿीहर इस्लामाबाद पहुची वई। पंजाब मां आयल टीम सिधो सेक्रेटेरिएट थाणे ते पहुती। राणा सनाउल्लाह जी गिरफ़्तारी में मुआवनत जी दरख़्वास्त। इस्लामाबाद पुलिस ॿिए ॾींहुं बि मुआवनत खां माज़रत कंदे टीम खे मोटाए छॾियो। गुज़िरियल ॾींहुं कोहसार थाणे जी पुलिस बि माज़रत कंदे चयो हो त राणा सनाउल्लाह असांजी हदुनि में नथो रहे। सिंध हाई कोर्ट मेहर जे टीणे क़त्ल केस में जवाबदारनि ते 15 ॾींहंनि अंदरि फ़र्द जुर्म लागू करण जो हुकुम ॾेई छॾियो। ट्रायल कोर्ट खे 3 महीननि अंदरि केस उकलाइण जी हिदायत। अदालत MPA बुरहान चांडियो जी ज़मानत में वाध करे छॾी। सरदार चांडियो जी ज़मानत मंज़ूर थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द। अदालत जवाबदार अली गौहर चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अल्लाह का शुक्र भी करूंगी कि कोर्ट ने डायरेक्शंस दिए हैं ट्रायल कोर्ट को कि आप 3 मंथ्स में ये केस मुकम्मल करें, इसमें एविडेंस चलाएं और केस का हतमन जो भी फैसला आए वो आप 3 मंथ्स में फैसला दें और 15 दिनों में जो सारे ये हैं अक्यूज्ड सरदारों समेत उन पे इंशाल्लाह चार्ज फ्रेम होगा कोर्ट के डायरेक्शन से। डिलेइंग टैक्टिक्स तो उन्हीं की तरफ से थे। फिर आप कोर्ट में आकर ये एप्लीकेशन कैसे दे सकते हैं कि हमारा केस डिले हो रहा है, हम जेल में सड़ रहे हैं, हमें बाहर निकाले। तो ऑनरेबल अदालत ने उनकी जमानत जो रद्द ही की है वो एप्लीकेशन, इस पर भी मैं अल्लाह का शुक्र अदा करूंगी और मैं पुरुम्मीद हूँ कि इंशाअल्लाह सरदारों को हम फांसी के फंदे तक लेकर जाएंगे। मेहर जे टीणे क़त्ल केस में जवाबदार सरदारनि खे फाहीअ जे फंदे ताईं पहुचाईंदासीं। अदालती फ़ैसिले ते ख़ुशी थी। उमेर रुबाब जो सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ते रद्द अमल। सिंध हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर रुबाब चयो त बुरहान चांडियो जी ज़मानत में वाध इन शर्त ते थी आहे त जवाबदार हाणे फ़र्द जुर्म खे मुंहुं ॾियण जी तयारी कंदा। सरदार भाइर लाॻीतो केस खे बार बार मुलतवी कराईंदा रहिया आहिनि। उमेद आहे त 3 महीननि अंदरि असांखे इंसाफ़ मिली वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट परदेही फंडिंग केस में FIA खे छापनि खां रोकण वारी PTI जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। FIA खे कानून मूजिबि कार्रवाई जारी रखण जो हुकुम। दरख़्वास्त खे अॻुवाट ॿुधणी हेठि केसिस सां गॾाइण जो हुकुम। ॿुधणी 19 अक्टूबर ताईं मुलतवी। इस्लामाबाद हाई कोर्ट शहर में कलम 144 लागू करण ख़िलाफ़ PTI जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI सेनेटर सैफुल्लाह न्याज़ी ऐं असद उमर जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान असद उमर अदालत खे ॿुधायो त डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट 2 महीननि जे लाइ कलम 144 लागू कयो जेको कानून जे ख़िलाफ़ आहे। अदालत पुछाणो कयो त छा अव्हां मुतासिर थिया आहियो, छा अव्हांखे कंहिं रोकियो आहे। वकील बाबर अवान चयो त अहिड़ी सूरत में रैली नथी कढी सघिजे। चीफ जस्टिस अतहर मिनल्ला चयो त एहतजाज या रैली कढण जो तरीक़ेकार हूंदो आहे, उन लाइ इजाज़त वठणी पवंदी आहे। दरख़्वास्त गुज़ार पार्टीअ जी पंजाब ऐं KP में बि हुकूमत आहे। छा उते कॾहिं कलम 144 लागू नाहे कयो वियो? पहिरीं अव्हां उते वञी असेंबलीज़ मां कानून ख़तमु करायो, पोइ हिते अचो। सिंध हाई कोर्ट के इलेक्ट्रिक ज़रिए म्यूनिसिपल टैक्स जी उगाड़ी रोकण वारे मनानामे में 26 अक्टूबर ताईं वाध करे छॾी। एडमिनिस्ट्रेटर मुर्तदा वहाब अदालत में पेश थी ॿुधायो त के इलेक्ट्रिक ज़रिए टैक्स जी उगाड़ी शफ़ाफ़ अमल आहे। 7.5 लख माण्हुनि टैक्स ॾिनो, 6.5 करोड़ रुपया जमा थिया। अदालत कानूनदान ख़ालिद जावेद ऐं मुनीर ए मलिक खे पंहिंजो मुआविन मुक़ररु करे छॾियो। ईंदड़ ॿुधणीअ ते दलील ॾियण जी हिदायत। केस जी ॿुधणी 26 अक्टूबर ताईं मुलतवी। कराची जे डिफेंस फेज़ 7 में ऑनलाइन फूड डिलीवर कंदड़ कंपनी जे किचन में धमाको। 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हिक ॼणे जी हालत ॻणितीअ जोगी। धमाको एतिरो शदीद हो जो हिक कार खे नुक़सानु पहुतो। भर पासे जी इमारतुनि जा शीशा टुटी पिया।
धमाके जी नोयत जो तयन करण जे लाइ बम डिस्पोजल स्क्वाड खे तलब कयो वियो।